नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भिरयास्टी में खबर ॾींदा हलूं त भिरयास्टी ڀرسان जलबाणी शाख स्टाप वटि ॻجھي इत्लाह ते पुलिस पारां चेकिंग दौरान 27 ॾھاڑا अॻु ॻोठ शेर मोहम्मद अबड़ो में प्लाट जे मामले तां झेड़े में मारिजी वियल ॻोठाणे बख्शल अबड़े जे क़त्ल केस में घुर्बल मुख्य जवाबदार कादिर बख्श उर्फ कादू अबड़ो खे गिरफ़्तार करण जी दावा करे छॾी। हिन सिलसिले में DSP भिरयास्टी अब्दुल सत्तार अंजण ॿुधायो त ॻجھي इत्लाह मिलण ते पुलिस पारां फौरी तौर ते जलबाणी स्टाफ ڀرسان चेकिंग जो सिलसिलो शुरू कयो, जितां चेकिंग दौरान ॻोठाणे बख्शल अबड़ो जे केस में ॼाणल मुख्य जवाबदार कादिर बख्श खे गिरफ़्तार करे वरितो, जॾहिं त गिरफ़्तार जवाबदार वटां रिपीटल पिण हथ कयो वियो। हिन वधीक ॿुधायो त भिरयास्टी थाणे जवाबदार ख़िलाफ़ हिकु वधीक हथियार रखण जो केस दाख़िल करे अदालत सगोरी में पेश कयो वियो, जिते 2 ॾींहनि जे रिमांड में पुलिस हवाले कयो वियो आहे। यादि रहे त ॻोठाणे बख्शल अबड़ो जे क़त्ल केस में ॼाणल 4 जवाबदारनि मां 3 अॻे गिरफ़्तार थियल आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।